जी बिल्कुल। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी की अदालत में अज शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो कत्ल केस जी ॿुधणी है। अज इंतहाई अहम जी है वो अपडेट तव्हां नाज़रीन से शेयर कयूं पिया। PPMNA ख़ालिद लुंड ऐं उनजे ॿिनि पुटनि जी जेकी ज़मानत वारी दरख़्वास्त है उन ते फ़ैसिलो महफ़ूज़ थियल थोड़ी देर खां पोइ ॿुधाइण लाइ जेको डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जो जज है उन तरफ़ां पंहिंजो ऑर्डर जेको आहे उहो लिखाइण शुरू कयो वियो आहे। हू पंहिंजे चैम्बर में मौजूद है। हू पंहिंजे स्टाफ के ऑर्डर जेको आहे उहो टाइप कराए रहियो आहे। 2 बजे ताईं मुतवक़ा है त PPMNA ख़ालिद लुंड उनजे ॿिनि पुटनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो जेको आहे उहो शार्ट जेको ऑर्डर है वो पास कयो वेंदो। हिन वक़्तु जेकॾहिं अदालत जे ॿाहिरियां सिक्योरिटी जी ॻाल्हि कजे त गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। सुबुह जो जॾहिं हिन हाज़िरी दौरान ख़ालिद लुंड ऐं उनजा पुट ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी लाइ पहुता हुआ त जेकी पुलिस जी नफ़री आहे उहा तमामु घटि नज़र अचे पई। पर हिन वक़्तु पुलिस जी जेकी नफ़री आहे उनखे वधायो वियो आहे। पुलिस ज़रिया इहा ॻाल्हि ॿुधाइनि था त 20 खां वधीक पुलिस एहलकार जिन खे मीरपुर माथेलो पुलिस लाइन खां घुरायो वियो आहे। उन खां अलावा मुकमल जेके सिक्योरिटी है जेके पुलिस एहलकार आहिनि उहे 50 खां वधीक एहलकार घोटकी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे अदालत जे ॿाहिरियां या डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत जे चौधारी उन्हनि खे बीहारियो वियो आहे। 3 SHOs जेके आहिनि उन्हनि खे हिते तैनात कयो वियो आहे। ही गैर मामूली सूरत हाल है डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में। इन खां अॻु जॾहिं भी पुलिस हिन शहीद नसरुल्लाह गडानी कत्ल केस जी ॿुधणी थींदी आहे त इन तरह जी जेकी नफ़री है वो हिते मौजूद न हूंदी आहे। मां जीअं तव्हांखे ॿुधायो त थोड़ी देर में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी की अदालत तरफ़ां शहीद नसरुल्लाह गडानी कत्ल केस में PPMNA ख़ालिद लुंड ऐं उनजे ॿिनि पुटनि शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद खान लुंड जी ज़मानत ते जेको फ़ैसिलो आहे ॿुधायो वेंदो। ऐं हिन वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। मीरपुर माथेलो जे पुलिस लाइन में पुलिस एहलकारनि खे घुराए हिते तैनात कयो वियो आहे। मुंहिंजी हिते मौजूदु जेको A सेक्शन घोटकी जो ड्यूटी ऑफिसर है जेको इन्हनि पुलिस एहलकारनि खे हिते तैनात करे थो उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चयो त इहो उन्हनि खे हाई जेके अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहो हुकुम मिलियल आहे त वधीक जेकी पुलिस नफ़री आहे उहा घोटकी पहुचाई वञे। जंहिंखां पोइ 20 पुलिस एहलकार हींअर जेके आहिनि उहे घोटकी जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में पहुता आहिनि। टोटल 50 एहलकार जेके आहिनि उहे हिते अदालत जे चौधारी उन्हनि खे तैनात कयो वियो आहे। थोड़ी देर में PPMNA ख़ालिद लुंड जेको आहे उहो पिणु अदालत में पहुचंदो। ऐं हिन केस में शहीद नसरुल्लाह गडानी जा जेके फरियादी धुर जा उनजो भाउ है याकूब गडानी ऐं उन जो ॿियो जेको सौट है सलाह गडानी जेको हिन केस में शाहिद पिणु आहिनि उहे पिणु अदालत में पहुचंदा। थोड़ी देर खां पोइ इहो जेको फ़ैसिलो है उहो बि ॿुधायो वेंदो। हिन फ़ैसिले जो सियासी तौर ख़ालिद लुंड खे केतिरो नुक़सानु थिए थो। जेकॾहिं ज़मानत रद्द थिए थी त पोइ छा ख़ालिद लुंड तरफ़ां जेको आहे इन खे कंहिं ॿिए कोर्ट में चैलेंज कयो वेंदो या वरी उन जे तरफ़ां गिरफ़्तारी ॾिनी वेंदी या घोटकी पुलिस उनखे गिरफ़्तार कंदी। इहो चवणु वक़्त खां अॻु हूंदो। बहरहाल ही इंतहाई अहम जेकी आहे उहा हिते ॿुधणी अॼु रखियल हुई। उन जी ज़मानत जो फ़ैसिलो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी तरफ़ां जेको आहे उहो महफ़ूज़ थियल आहे। थोड़ी देर खां पोइ उहो फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। जेके अदालत जा ज़रिया आहिनि उहे इन शइ जी दावा करनि था त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज तरफ़ां जेको ऑर्डर जेको आहे उहो लिखायो पियो वञे। थोड़ी देर में 2 बजे जीअं हिते कोर्ट रखियल आहे 2 बजे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत ही फ़ैसिलो जेको आहे उहो ॿुधाईंदी। लम्हा ब लम्हा अव्हांखे शहीद नसरुल्लाह गडानी कत्ल केस जे हवाले सां आगाह कयूं था। ऐं थोड़ी देर खां पोइ जेको फ़ैसिलो अदालत ॿुधाईंदी उहो बि नाज़रीन ताईं पहुचाईंदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।